अस्सलाम वालेकुम यार। उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ुशि खुरम हूंदा। आऊं आहियां तव्हांजो दोस्त होस्ट जी एच लाखो। ऐं मां तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो पंहिंजे चैनल सिंधी विद जी एच लाखो सां। काफ़ी दोस्तनि काफ़ी स्टूडेंट्स जो इसरार हुयो त आउं हिकिड़ो वीडियो ठाहियां जंहिंमें गैस पेपर तव्हांखे ॾिनो वञे, जंहिंमें सी एस एस 2023 जो स्पेशल अटैम्प्ट ऐं 2024 जो अटैम्प्ट जे हवाले सां जेके असां गुफ़्तगू कयूं। त अॼु असां हिन वीडियो लेक्चर में असां गुफ़्तगू कंदासीं सिंधी अदब जे पेपर जे हवाले सां, जेको 2023 में स्पेशल अटैम्प्ट आहे ऐं 2024 जो अटैम्प्ट। त असां एरिया वाइज़ ॻाल्हाईंदासीं हिन पेपर जे हवाले सां। ख़ासि तौर ते जॾहिं असां सिंधी लिटरेचर जी ॻाल्हि कयूं था त मुख़्तलिफ़ एरियाज़ में सवाल पुछिया वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ एरियाज़ मां सवाल ईंदा आहिनि। ख़ासि तौर ते जीअं सभ खां पहिरीं जेको अहम एरिया असांजे सब्जेक्ट जो ईंदो आहे, जेको ख़ासि तौर ते तव्हां पेपर में ॾिसंदा आहियो त पहिरियों सवाल तव्हांजो ॿोलीअ जे कंहिं एंगल ते ईंदो आहे। त जॾहिं असां ॿोलीअ जे हवाले सां डिस्कस कयूं था त असांखे कुझु एरियाज़ नज़र अचनि था। ऐं अगरि असां पास्ट पेपर्स खे एनालाइज़ कयूं त उन में असांखे नज़र ईंदो त बुनियाद जे हवाले सां सवाल जेको आहे सो बार बार ईंदो रहे थो ऐं अचे थो। पर हाणे छाकाणि त 2023 में पेपर अची चुको आहे बुनियाद जे हवाले सां सवाल, त हाणे हिन वारे जेको सवाल ॿोलीअ जे हवाले सां ईंदो त उहो लहजनि जे हवाले सां सवाल मोस्ट इम्पॉर्टेंट आहे, उनखे तव्हां तयारु कयो। उनखां अलावा ॿियो सवाल जेको तमामु ज़रूरी मूंखे लॻे थो त 2023 जे स्पेशल अटैम्प्ट में अची सघे थो, त उहो तव्हांजो सवाल आहे सिंधी ॿोली हिकु शाहूकार ॿोली आहे। त इन जे हवाले सां बि पेपर में सवाल अची सघे थो। त ॿोलीअ जे हवाले सां जेको एरिया आहे उन में असांजा इहे 2 सवाल जेके आहिनि सो मोस्ट इम्पॉर्टेंट आहिनि। त इन्हनि खे असां ज़रूरु कवर कंदासीं। हाणे असां ॻाल्हायूं था दौरनि जे हवाले सां, जंहिंमें सूमरनि जो दौरु, समा दौरु ऐं बाक़ी ॿिया जेके दौर अची वञनि था। त इन्हनि दौरनि जो अगरि असां जाइज़ो वठूं त लास्ट पेपर्स में असांखे दौरनि जे हवाले सां तमामु ट्रिकी सवाल नज़र आया आहिनि, या उहे सवाल आया आहिनि जेके आम तौर ते शागिर्द या त सम्झण खां क़ासिर आहिनि ऐं सम्झी सघंदा आहिनि त उनखे अटैम्प्ट न आहिनि करे सघंदा। हिन दौरनि जे हवाले सां मुंहिंजे नक़्ते नज़र खां 2 सवाल 2023 स्पेशल अटैम्प्ट ऐं 24 जे लाइ तमामु अहम आहिनि। हिकिड़ो दौरु तव्हांजो कलोड़नि जो दौरु आहे, जेको 3-4 साल खां कोन आयो आहे, उहो अची सघे थो। उनखां अलावा तव्हांजो ॿियो जेको दौरु अची सघे थो उहो टालपुरनि जे दौर जे हवाले सां अची सघे थो, या अंग्रेज़नि जो दौरु बि मुमकिन आहे अचे। त वधीक प्रेफरेंस तव्हां कलोड़नि जे दौर खे वधीक तयारु कयो सुठे नमूने सां। अंग्रेज़नि जे दौर खे बि तयारु कयो नसर जे हवाले सां, छाकाणि त नसर जे हवाले सां अंग्रेज़नि जो दौरु हिकिड़ी वॾी अहमियत जोॻो हिकिड़ो दौरु आहे, त उनखे असां तयारु कंदासीं। उनखां अलावा असां हिन वीडियो खे अॻिते वधाईंदासीं पंहिंजे सलेबस जे ॿिए तरफ़। लोक अदब जे हवाले सां तव्हांजो सवालु ईंदो आहे। लोक अदब जे एरिया जेको अहम एरिया आहे, हाणे 2-3 सालनि या 4 सालनि पास पेपर्स खे असां एनालाइज़ कयूं त शख़्सियत जे हवाले सां सवाल लोक अदब ते कोन पुछियो वियो आहे, या हिकिड़ो शख़्सियत जे हवाले सां कहिड़ा शख़्सियत आहिनि जिन जी असांखे लोक अदब जे हवाले सां का कंट्रीब्यूशन नज़र अचे थी। त उन्हनि में सभ खां पहिरीं जेको आहे डॉक्टर नबीबख्श खान बलोच आहे, जेको सिंधी लोक अदब जे हवाले सां हिकु युकानी हैसियत रखे थो। असांखे उनखे तयारु करणु घुरिजे। उनखां अलावा असांजो ॿियो जेको शख़्सियत आहे, उहो ॿी शख़्सियत असांजी आहे डॉक्टर अब्दुल करीम संदीलो साहिबु। उनजी कंट्रीब्यूशन बि तमामु हिकिड़ी अहमियत जोगी आहे। त इहे 2 शख़्सियतूं लोक अदब जे हवाले सां असांखे तयारु करणु घुरिजनि। या वरी हिकिड़ो 3 सवाल लोक अदब ते जेको ठही सघे थो। हिकिड़ो सवाल तव्हांजो पर्सनैलिटीज़ जे हवाले सां थी वियो। हिकिड़ो जेको ॿियो सवाल ईंदो उहो तव्हांजो मोस्टली अचे थो त लोक अदब जूं ख़ूबियूं बयानु कयो। त उन जे हवाले सां सवाल अची सघे थो। त उनखे बि तव्हां ज़रूरु तयारु कयो। ऐं उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां वरी पुछंदो त साईं इहो मवादु हिन जो किथां ईंदो, कहिड़ी तरह सां तयारु कजे उनखे। त मुंहिंजो रिसेंटली हिकिड़ो वर्ल्ड टाइम्स अकेडमी जे प्लेटफॉर्म तां मूं हिकिड़ो किताबु छपिरायो आहे, सिंधी अदब जो तारुफ़। तव्हां अगरि उनजो जाइज़ो वठंदो, उनखे गो थ्रू थींदो, त तव्हांजा जेके इहे टॉपिक्स आहिनि उहे कवर थी सघंदा।
उनखां पोइ असां हाणे अचूं था पंहिंजे क्लासिकल शाइरी जे हवाले सां। क्लासिकल शाइरीअ में कहिड़ा अहम शाइर आहिनि जिन ते असां जो 2023 स्पेशल ऐं 2024 जे हवाले सां सवाल अची सघे थो। त सभ खां अवल आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां इहा इन खे उन अंदाज़ सां तयारी न कंदा आहियूं जहिड़े अंदाज़ सां असांखे क्लासिकल शाइरीअ खे तयारु करणु घुरिजे। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, कॾहिं कॾहिं सवाल क्लासिकल शाइरीअ ते जनरल अची वेंदो आहे, बाबा क़दीम शाइरीअ जी ओसर ऐं इर्तिक़ा ते बयानु कयो, या कॾहिं शख़्सियत ते अची वेंदो आहे। ॿिन्ही एंगल्स खे असांखे तयारु करिणो पवंदो ऐं कहिड़े तरह सां असांजी ओसर इर्तिक़ा थिए थी क़दीम शाइरी जी, उनखे बि असांखे डिस्कस करणु घुरिजे, उनखे बि थोरो ॾिसणु घुरिजे। उनखां अलावा शख़्सियतुनि जे हवाले सां ॻाल्हि कई वञे, जेकी क्लासिकल शाइरी जे हवाले सां शाइर आहिनि उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि कई वञे त उन में असांखे हिकिड़ो अहम शाइर जेको काज़ी काज़न आहे उहो असांखे तयारु करणु घुरिजे, या अब्दुल करीम गिरोड़ी शरीफ़ आहे उनखे असांखे तयारु करणु घुरिजे। इहे ॿ अहम शाइर आहिनि जेके पास पेपर्स में न आहिनि आयल आहे, पर इहे ज़रूरु अची सघनि था। उनखां अलावा असांजो अचे थो लतीफ़ियात वारो पोर्शन। हाणे लतीफ़ियात में तव्हां ॾिसो त कहिड़े तरह सां सवाल अचे पियो पास पेपर्स में। तव्हां उनजो जाइज़ो वठंदो त तव्हांखे सवाल थोरा मुख़्तलिफ़ अंदाज़ जा नज़र ईंदा। उहे सवाल जेके असां 2012, 13, 14, 15 में ॾिसंदा हुआसीं, हाणे उहे सवाल कोन पिया अचनि। हाणे वॾी हिकिड़ी ड्रिघी स्टेटमेंट अचे पई ऐं उन स्टेटमेंट खे सम्झण बि थोरो मुश्किल हूंदो आहे, ख़ासि तौर ते उहे शागिर्द जेके हिन सब्जेक्ट खे सुठे नमूने सां तयारु न आहिनि कंदा, या जेके मुस्तनद किताब आहिनि उन्हनि खां गो थ्रू न आहिनि थींदा, त उन्हनि जे लाइ काफ़ी मसइलो थींदो आहे। त हाणे असां जॾहिं लतीफ़ जे हवाले सां डिस्कस कयूं था त लतीफ़ियात में तव्हांजो हिकिड़ो एंगल जेको ठही सघे थो, हिन साल अची सघे थो, उहो आहे तव्हांजो शाह लतीफ़ हरदौर जो शाइर आहे। शाह लतीफ़ हरदौर जो शाइर आहे। इहो एंगल कॾहिं आयो कोन्हे, PCS में ख़ासि तौर ते अची चुको आहे, त तव्हांखे उन अंदाज़ सां तयारी करणु घुरिजे। या हिकिड़ो ॿियो एंगल ठहे थो त लतीफ़ जी शाइरी में जदोजहद जो पैगाम। हाणे इन हवाले सां बि तव्हां जदोजहद जो पैगाम, शाह लतीफ़ त हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जंहिंजो ज़िंदगीअ सां तालुक़ु आहे। उनजी शाइरी मुकमल तौर ते अगरि असां जांचूं त उन में असांखे ज़िंदगी जो अक्स नज़र अचे थो, ऐं उन जे हवाले सां उनजी शाइरी युगानी हैसियत रखे थी। त असांखे उन हवाले सां बि जदोजहद जे हवाले सां असांखे शाह लतीफ़ जी शाइरीअ जो जाइज़ो वठिणो पवंदो। उनखां अलावा असां हाणे अचूं था शख़्सियतुनि जे हवाले सां। शख़्सियतुनि जे हवाले सां तव्हां ॾिसंदा आहियो त मुख़्तलिफ़ सवाल ईंदा रहंदा आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते डॉक्टर नबी बख्श खान बलोच आहे, उन ते सवाल अची सघे थो, काफ़ी सालनि खां सवाल न आयो आहे। उनखां अलावा अलामा दाऊदपोड़ो साहिबु आहे, उन ते सवाल अची सघे थो। अच्छा, टियों एंगल जेको मूंखे लॻे थो त स्पेशल अटैम्प्ट में ज़रूरु ईंदो, उहो आहे तव्हांजो को बि नॉन मुस्लिम जेको तव्हांजो मुहक़िक़ आहे उन ते सवाल अची सघे थो। जीअं तव्हांजो जेको होचंद मोलचंद गरबख्शानी साहिबु आहे, उन ते सवाल अची सघे थो। काके भेरूमल ते सवाल अची सघे थो, सिलेबस में असांजे शामिल आहिनि इहे, त उन्हनि ते सवाल अची सघे थो। अच्छा, उनखां अलावा हाणे असां अचूं था पंहिंजे सब्जेक्ट जे हिकिड़े ॿिए अहम पहलूअ जे तरफ़, जेको जंहिंखे आउं अफ़सानवी अदब चवंदो आहियां। हाणे अफ़सानवी अदब हिकिड़ो वॾो पर्सपेक्टिव आहे, ऐं तव्हां अगरि 2019 खां वठी करे उनजो जाइज़ो वठो पंहिंजे पास पेपर्स खे, त उहो को बि पेपर तव्हांखे नज़र न ईंदो जंहिंमें इन एरिया ते को सवाल न पुछियो वञे। हाणे अफ़सानवी अदब में तव्हांजो नाविल अची थो वञे, ड्रामो अची थो वञे, ऐं अफ़सानो अची थो वञे। उन में ड्रामो तव्हांजो 2022 में अची चुको आहे। नाविल जे हवाले सां सवाल पुछी सघनि था, ऐं नाविल कंहिं स्पेसिफिक नाविल ते बि सवाल अची सघे थो। जीअं पास पेपर्स में तव्हां ॾिठो हूंदो 2016-17 में रजवी अल मंज़र ते अची चुको आहे। त हिते असांखे ख़ासि जेके नाविल आहिनि उन्हनि जो जेको तनक़ीदी जाइज़ो आहे उहो पेश करिणो पवंदो आहे। उन में ख़ासि तौर ते मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त हिकिड़ो पढ़ाॾो सोई सॾु जेको आहे हिकिड़ो अहम असांजो हिकिड़ो नाविल आहे जंहिंखे तयारु करणु घुरिजे असांखे। उनखां अलावा सागड़ नाविल जी तमामु घणी अहमियत आहे, उनखे बि तयारु करण जी ज़रूरत आहे, उनखे बि सम्झण जी ज़रूरत आहे। उनखां अलावा जॾहिं असां अफ़साने जी ॻाल्हि कंदा आहियूं, ड्रामो त मूंखे नथो लॻे त हिन साल वरी रिपीटली पुछी सघनि था, त पोइ असां खां वरी
हाणे अफ़सानवी अदब ते पुछंदा या त ॾिसो 2023 में हिकिड़ो सुवालु आयल हुयो त बाबा हिन किरदार जे बारे में असांखे बयानु करे ॿुधायो। हाणे यानी कि उहो एरिया कोन्हे अचण वारो, हाणे को ॿियो एरिया अचण वारो आहे। किरदार जे बारे में हाणे न पुछंदा। हाणे हू जनरली कंहिं अफ़साना निगार जे अफ़साननि जो जाइज़ो, तनक़ीदी जाइज़ो पुछी सघनि था, तफ़सीली जाइज़ो पुछी सघनि था। इन हवाले जो को सुवाल असां खां पुछी सघनि था। त असां कोशिशि कंदासीं त आगा सलीम हिकिड़ो अहम अफ़साना निगार आहे, उनजी अफ़साननि जो असांखे जाइज़ो पेश करणु घुरिजे, उनखे पढ़णु घुरिजे। उनखां अलावा तव्हांजो नसीम खरल आहे, उहो बि हिकिड़ो जेको अज़ीम असांजे सिंधी अदब जो कहाणीकार आहे, उनजे हवाले सां असांखे उनजो मवादु पढ़णु घुरिजे। उनखां अलावा अमर जलील ते सुवाल मुमकिन आहे त अची सघे थो। माना इहे 3 पर्सनैलिटीज़ अफ़सानवी अदब जे हवाले सां अची सघनि थियूं। उनखां अलावा असां जॾहिं शाइरीअ जी ॻाल्हि कयूं त जदीद शाइरीअ जे हवाले सां त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेको असांजो एग्ज़ामिनर आहे उहो कहिड़े अंदाज़ सां सोचे थो उन पर्टिकुलर टाइम में, उहो वॾी अहमियत जोॻो हूंदो आहे। हाणे ख़ासि तौर ते अगरि जदीद शाइरीअ जी ॻाल्हि कई वञे त उन्हनि में मुंहिंजो नुक़्ता निगाह इहो आहे त इमदाद हुसैनी साहब जी पहिरीं वरसी विछड़ाई में थी आहे, त इमदाद हुसैनी ते सुवाल थी सघे थो, पुछी सघनि था। छाकाणि त असांजा जेके एस्पायरेंट्स आहिनि मोस्टली उहे कोशिशि कंदा आहिनि त बाबा बसि रुॻो उनखे थोरो पढ़ी करे ई असां सब्जेक्ट खे पास करे वठूं। पर जॾहिं थोरो गहराईअ सां असां उनखे पढ़ंदा आहियूं त पोइ शयूं थोरियूं डिफरेंट थियण जी जेकी आहे सो अची वेंदियूं आहिनि सिमत में। त असां ॻाल्हि कयूं था इमदाद हुसैनी, ज़रूरु असांखे जदीद शाइरनि में पढ़णु घुरिजे। उनखां अलावा तव्हांजो हिकिड़ो ॿियो जेको अहम शाइर अॼुकल्ह मुंहिंजे नज़र में लॻो आहे त उहो आहे अब्दुल करीम गदाई साहिबु। उन ते सुवाल पुछी सघनि था। तनवीर अब्बासी ते सुवाल हाणे वेझड़ाई में पुछियो वियो आहे, तंहिं करे इहो एरिया कोन ईंदो। ऐं मूंखे जेको आहे सो अचरज बि लॻंदी आहे थोरी त 4-5-7 सालनि खां शेख हयास ते को सुवाल कोन आयो आहे, ऐं उनखां अलावा उस्ताद बुखारी ते सुवाल कोन आयो आहे। त उस्ताद बुखारी खे ज़रूरु पाण पढ़ी करे वेंदासीं, तयारु करणु न कयूं, पर असांखे उनखे पढ़णु ज़रूरु घुरिजे। उस्ताद बुखारी ते सुवाल न अचे पर उनखे पढ़णु घुरिजे। अदल सुमरो हिकिड़ो असांजो जदीद शाइर आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जी शाइरी हुनजी मिलंदी आहे बराणी अदब जे हवाले सां या जदीद शाइरीअ जे हवाले सां। त अदल सुमरे खे पढ़णु बि तमामु ज़रूरी आहे। इहे 3 पर्सनैलिटीज़, 3 शाइर, जदीद शाइर जिन जी असांखे जिन जी शाइरी खे ऐं उन्हनि जे सुवालनि खे असांखे तयारु करणु घुरिजे। उनखां अलावा हाणे असां अचूं था हिकिड़ो अहिड़ी सिन्फ़ जेकी आम तौर ते कॾहिं आई त कोन्हे का रिसेंटली, अगरि तव्हां 4-5 साल बि ॾिसो त उन में सुवाल कोन पुछियो वियो आहे। सफ़रनामो, सफ़रनामे जी सिन्फ़ असां इग्नोर करे छॾींदा आहियूं त बाबा न ही सुवाल हिन ते कोन थो अचे, बसि हाणे हिनखे त कोन था ठाहियूं। पर यकीन कयो त इहो जेको सुवाल ज़रूरु स्पेशल में पुछी सघनि था। ख़ासि तौर ते अल्ताफ़ शेख साहिब जे कंहिं ख़ासि सफ़रनामे ते सुवाल पुछी सघनि था त बाबा हिन सफ़रनामे जूं ख़ूबियूं ख़ामियूं बयानु कयो, तनक़ीदी जाइज़ो पेश कयो। त अहिड़े हवाले सां असां हिन सब्जेक्ट खे इन तरह सां असां कवर कंदासीं। अच्छा, हाणे मूंखां काफ़ी स्टूडेंट्स इहो सुवाल कंदा आहिनि त सर MCQs किथां कवर कयूं। उनजे लाइ इहो तव्हांखे चवंदुसि त मुंहिंजो जो किताबु पब्लिश करायो आहे मूं सिंधी अदब जो तारुफ़ जे नाले सां, उनजे आख़िरी पेजिस ते मूं MCQs खे हल करण जी कोशिशि कई आहे। 11 खां 12 पेजिस उन में मौजूदु आहिनि ऐं उन मां तव्हांजा काफ़ी सारा MCQs पास पेपर्स में बि लॻा आहिनि ऐं हाणे बि लॻंदा। त कोशिशि कयो त उनखे ज़रूरु तव्हां पढ़ंदव उतां खां त तव्हांजो MCQs वारो जेको पोर्शन आहे उहो तव्हांजो हल थी वेंदो। उमेदु आहे त तव्हांखे अॼु वारे वीडियो मां तव्हां ज़रूरु फ़ाइदो वठंदो। वधीक ॼाणण जे लाइ मुंहिंजे हिन चैनल सिंधी विद GH लाखो खे सब्सक्राइब कयो त जीअं अहिड़ा वधीक वीडियोज़ आऊं तव्हांजे साम्हूं पेश करे सघां ऐं कोशिशि कयां त तव्हांजी वधि खां वधि आऊं मदद करे सघां, स्पेशली जॾहिं सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि ईंदी आहे। सो हाणे मोकिलणी कान्हे का, पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो ऐं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह वाही।